अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल कयूं था ज़िंदगीअ खे बहितर बनाइण लाइ कुछ ख़ूबसूरत ॻाल्हियूं। पंहिंजी अज़दवा जी ज़िंदगी बहितर कयो। पंहिंजी अज़दवा जी ज़िंदगीअ ते ध्यानु ॾियो। जे उन में हाणे ध्यानु नथो रहेव त हिक ॿिए सां उन बाबति ॻाल्हायो। पंहिंजे तालुक़ में वरी रोमांस पैदा कयो। यादि कयो त पहिरीं साहत में अव्हां खे कीअं हिक ॿिए लाइ शिक महसूस थी हुई। हिक ॿिए सां वक़्तु गुज़ारियो, टीवी बंदि कयो ऐं हिक ॿिए खे महसूस कयो। गॾु खिलो, मज़ाह जे अहसास सां ज़िंदगी जागे थी। पंहिंजी बेज़ार कंदड़ आसायती यकसानियत खे टोड़ियो। तव्हांखे ख़बर पवंदी त ज़िंदगी छा आहे। जिन्स बाबति सोचणु शुरू कयो। मर्द त सदाईं पिया उन बाबति सोचींदा आहिनि। औरतूं कॾहिं कॾहिं इहा सोच कंदियूं आहिनि। जे नथा सोचियो त सोचणु शुरू कयो। ज़हनी सुकून पैदा कयो। सुकून खे यादि कयो। हाणे जॾहिं बि अव्हां खे को पुरसुकून मंज़र ॾिसो त पंहिंजूं अखियूं बंदि कयो ऐं उन मंज़र खे पंहिंजी यादगिरीअ में महफ़ूज़ करे छॾियो। अहिड़नि पुरसुकून मंज़रनि जी हिकु सहेड़ पंहिंजे ज़हन में महफ़ूज़ करे वठो ऐं जॾहिं दिलि चवेव त उन्हनि खे यादि करे वठो। उन तस्वीर खे पंहिंजे ज़हन में फिरणु ॾियो। इहा दर्द जी दवा बणिजी पवंदी। रद्द अमल जी जाइ ते अमल कयो। सुकून तॾहिं ईंदो आहे जॾहिं असीं पाण ते ज़ाब्तो हासिलु कंदा आहियूं। जॾहिं बि को मसइलो साम्हूं अचे थो त हिकदमि उन जो शिकार बणिजी रद्द अमल न ॾियो। मसइले खे इत्मिनान सां मुंहुं ॾियो ऐं अमल कयो। उन्हनि ॿिन्ही नुक़्तनि खे करे ॾिसो ऐं पंहिंजी मख़फ़ी ज़हनी क़ुवत ॻोल्हे लहो। हिमथाईंदड़ बणिजो। तव्हां कंहिंखे सुञाणो था या तव्हांजे ख़्याल में केरु आहे जेको हींअर हिन पल में का हिमत ॾियारे। थी सघे थो उहे तव्हां हुजो। पंहिंजो पाण खे उमेद ॾियारण लाइ हिकु यकीनी तरीक़ो इहो बि आहे त तव्हां कंहिं ॿिए लाइ उत्साह बणिजो। माण्हुनि जा ख़्याल सुठा हूंदा आहिनि, इरादा सुठा हूंदा आहिनि। उहे राब्तो करणु घुरंदा आहिनि ऐं तख़लीक़ी बणिजणु चाहींदा आहिनि। उहे ख़ासियतूं भली साम्हूं नज़र न ईंदियूं हुजनि पर यकीन करियो उहे सदाईं हूंदियूं आहिनि। पोइ भली केतिरो बि हेठि पूरियल छो न हुजनि। हाणे तव्हां हिमथाईंदड़ कीअं बणिजी सघो था। कंहिं अहिड़े वजूद खे यादि कयो जंहिं तव्हां खे हिमथायो हो। हुन छा चयो हो, हुन छा कयो हो। कंहिं ॿिए लाइ बसि इहो कुझु ई कयो। जॾहिं तव्हां कंहिं ॿिए खे उत्साह ॾियणु शुरू कयो त तव्हांखे अहसासु थींदो त इहो उत्साह त दरअसल अव्हां खे पाण खे बि महसूसु थी रहियो आहे। पंहिंजनि ढांचनि खे कबटनि मां कढो। हर को माण्हू कॾहिं न कॾहिं त सोचे थो या हुन माज़ीअ में कुझु का अहिड़ी ॻाल्हि कई थी हुजे जंहिं लाइ पोइ संदसि ख़्वाहिश हुजे थी त जे ईअं न कयां हा त। असीं सभु ग़लतियूं कंदा आहियूं पर जे अव्हां उन्हनि सभिनी शयुनि खे परे कंदे खेनि लिकाए रखो था त तव्हां ॾोह ऐं शर्म जो बार बि पंहिंजनि कुल्हनि ते खणो था ऐं गॾोगॾु इहो ख़ौफ़ बि रहे थो त मतां इहो ज़ाहिर न थी पवे। कबट खोलियो ऐं पंहिंजा ढांचा ॿाहिरि कढी अचो। खेनि हवा खाइण लाइ ॿाहिरि अचण जी दावत ॾियो। हर हिक जो इत्मिनान सां जाइज़ो वठो। जेको इलाज ॻोल्हे सघो था त कयो। खेनि पोइ सुकून सां रहणु ॾियो। तव्हांजी तवानाई वधी वेंदी ऐं अव्हां हैरत अंगेज़ महसूसु कंदा। चटाभेटी वारी ख़रीदारी बंदि कयो। असीं जॾहिं पंहिंजो पाण खे घटि महसूसु कंदा आहियूं त ॿियनि सां पंहिंजो पाण खे अजायो भेटणु लॻंदा आहियूं। असीं चटाभेटी वारी ख़रीदारी ते निकिरी वेंदा आहियूं। मतिलबु त असीं ज़ाती अनाज जी चटाभेटी खे ज़हन में रखंदे ख़रीदारी कंदा आहियूं। मां हुन जहिड़ो सुहिणो न आहियां पर मां हुन खां वधीक सुहिणो आहियां। मां हुन कमु करण लाइक़ु न आहियां जीअं हू आहे। मां एतिरो ज़हीन न आहियां जो इहो करे सघां। छा तव्हां कॾहिं
पंहिंजो पाण खे ॿियनि सां भेटियो आहे। हाणे जॾहिं अव्हीं पंहिंजो पाण खे कंहिं सां भेटणु शुरू कयो त सम्झी वञिजो त तव्हां छा पिया कयो ऐं उते ई पाण खे रोके छॾिजो। उन जी जाइ ते चओ मां इहो करे सघां थो। तव्हां मुनफ़रिद आहियो। पंहिंजे पाण बाबति सुठो सोचो ऐं अव्हांजी ज़िंदगी हिकु हसीन तजुर्बो माणींदी। त दोस्तो, ज़िंदगी ख़ालिक़ काइनात जे तरफ़ां हिकु अज़ीम तोहफ़ो आहे। हिन नफ़्सा नफ़्सी जे दौर में जेकॾहिं असां कुझु ख़ूबसूरत ॻाल्हियूं सिखी ऐं उन ते अमल करियूं त यकीनन असां पंहिंजी ज़िंदगी खे आसान ऐं ख़ूबसूरत बणाए सघूं था।